सिंध में ॿारनि सां जिनसी ज़्यादती बैदि क़त्ल वाक़िअनि ख़िलाफ़ दादू में समाजी तंज़ीम पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे दादू प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। ॿारनि जे हक़नि लाइ कमु कंदड़ चाइल्ड राइट्स कमेटी जे सॾ ते इनायत अली जमाली, मोहम्मद इरफान कलोड़ो, नियाज़ चांडियो, साजिद मस्तोई, मोहम्मद वसीम खोखर, शेर अहमद सुमरो, राजा अल्ताफ़ अब्बासी, गाजी खान मंगरियो, मंज़ूर चांडियो ऐं मासूम ॿारनि नायाब फातिमा, अब्दुल रहीम, अब्दुल रहमान, रानिया मस्तोई ऐं ॿियनि सख़्तु एजाज़ कंदे चयो त मेहड़ में जिनसी ज़्यादती बैदि क़त्ल थियल निंगर साहिल गांगरो जे कातिलनि खे केफ़र किरदार ते पहुचायो वञे। काछे में कारां इल्ज़ाम में क़त्ल थियल ताहिरा लिगारी जा कातिल अञा ताईं कानून खां आजा आहिनि। अदालती तहफ़ुज़ जे हुक्मनि बावजूदि निंगरी ताहिरा लिगारी खे क़त्ल कयो वियो। निंगरी जे क़त्ल पुठियां लिकियल हथ ज़ाहिर करे FIR में शामिल कया वञनि। हिननि चयो त कराची जे गुलशन हदीद सूमार ॻोठ में मासूम निंगर अब्बास अली सां जिनसी ज़्यादती बैदि खेसि क़त्ल कयो वियो। अॻुवाणनि सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त CRC ज़िला दादू तरफ़ां अॼु ही एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। सिंध जे अंदरि नंढनि ॿारनि सां ज़्यादतियूं वधंदियूं पियूं वञनि, उन ते तशदुद वधंदो पियो वञे। तव्हां ॾिसो त मेहड़ जे अंदरि साहिल गांगरो खे क़त्ल कयो वियो आहे, फातिमा लिगारी खे जोई जे तरफ़ क़त्ल कयो वियो आहे, अब्बास अली खे क़त्ल कयो वियो आहे। त असां सिंध गवर्नमेंट खां खे हीअ अपील कंदासीं, ख़ुदा रहा उन्हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में आणियो, उन्हनि खे सज़ाऊं ॾियारायो ताकि सिंध जे अंदरि ही वधंदड़ वाक़िआ जेके ॿारनि खे क़त्ल जा आहिनि उहे ख़तमु थी सघनि। ऐं असां वालिदीन खे ऐं रियासत जे ॿियनि अदारनि खे अपील कंदासीं पंहिंजे ॿारनि जो तहफ़ुज़ कयो ऐं कानूनी जेके अदारा आहिनि उहे ॿारनि जे तहफ़ुज़ लाइ क़दम खणनि ऐं जेके सरकार अदारा ठाहिनि, अथॉरिटियूं ठाहियूं आहिनि उहे एक्टिव थियनि ताकि ॿारनि खे तहफ़ुज़ मिली सघे। मेहड़ जो साहिल गांगरो हुजे, काछे जी ताहिरा लिगारी हुजे या कराची जो अब्बास अली हुजे, सिंध में जॾहिं बि ॿारनि सां ज़्यादतियूं थियनि थियूं, उन्हनि खे क़त्ल कयो थो वञे त उन्हनि सभिनी इशूज़ ते सिंध गवर्नमेंट जो जेको किरदारु आहे उहो न हुजण जे बराबरि आहे। चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी जो क़याम 2011 में आंदो वियो, पर पूरे सिंध जे अंदरि जेके बि ज़िला आहिनि उते उनजो किथे बि फ़ाल किरदारु नथो ॾिठो वञे। जॾहिं बि इशूज़ थियनि था असीं रोडनि ते अचूं था, एहतिजाज रिकॉर्ड करायूं था, सरकार जे तरफ़ां सिर्फ़ु जुज़वी तौर ते उन ते कमु ॾेखारे थो वञे। त बेराए महिरबानी जेको हेॾो सारो इदारो जोड़ियो वियो आहे, जेको अथॉरिटी जोड़ी वई आहे, उहो न सिर्फ़ु सिंध में जिथे किथे उनखे एक्टिव कयो वञे। फैक्ट्स फाइंडिंग जे हवाले सां हमेशह चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी तॾहिं कमु कंदी आहे जॾहिं पूरे सिंध जे अंदरि एहतिजाज थींदा आहिनि। ही हेॾा सारा वाक़िआ थियनि पिया सिंध जे अंदरि ऐं चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी कंहिं बि हवाले सां किथे बि एक्टिव नथी ॾिठी वञे। हिननि मासूमनि जे क़त्ल में जेके बि माण्हू मुलवस आहिनि, असीं घुर कयूं था पुलिस खां, सिंध हुकूमत खां त उन्हनि खे गिरफ़्तार करे केफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। पाकिस्तान में चाइल्ड राइट्स जे हवाले सां मुख़्तलिफ़ कानून साज़ी थियल आहे ऐं ॿारनि जे तहफ़ुज़, नियाणियुनि जे तहफ़ुज़ लाइ कानून त जुड़ियल आहिनि, पर उन ते अमल न पियो थिए। असीं इहो मुतालबो था कयूं त हीअ जेके हिन वक़्तु ताज़ी सूरत हाल तव्हांखे ॿुधायूं त जेके 3 क़त्ल थिया आहिनि, जेके काछे में मासूम नियाणी जेका आहे ताहिरा लिगारी जो जेको क़त्ल कयो वियो आहे, मेहड़ में जेको आहे साहिल गांगरो जो क़त्ल कयो आहे ऐं कराची जे गुलशन हदीद जे जेको इलाइक़े में जेको आहे मासूम अब्बास अली जो जेको आहे क़त्ल कयो आहे। हीअ सभु क़त्ल जेके आहिनि कि जिनसी ॾाढा ई बद क़त्ल कया विया आहिनि, कि कारा इल्ज़ाम हेठि क़त्ल कया विया आहिनि। असीं मुतालबो था कयूं गवर्नमेंट खां त हीअ जेके कातिल आहिनि उहे जल्द खां जल्द गिरफ़्तार कया वञनि ऐं मासूम ॿारनि खे, नियाणियुनि खे तहफ़ुज़ जो ॾींहों ॾींहुं सूरत हाल ख़राबु थींदी पई वञे ऐं सिंध में अहिड़ा वाक़िआ रोज़ जो मामूल बणियल आहिनि। इन्हनि वाक़िअनि खे जी रोकण लाइ हुकूमत खे घुरिजे त बहितर उपाउ इक़दामात जेके आहिनि उहे वठे त जीअं अहिड़ा वाक़िआ पेश न अची सघनि। सिंध अंदरि जेको ॿारनि ते जिनसी तशदुद कयो वञे इहो निहायती शर्म जोॻो अमल आहे। असां CRC दादू तरफ़ां सख़्तु मज़म्मत कयूं था ऐं हुकूमत सिंध खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त महिरबानी करे इन्हनि जेके मुलज़िम आहिनि इन्हनि खे केफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे ताकि ॿिया जेके आहिनि उहे इन मां इबरत हासिलु करे इन कुद्धे कम खां जेको आहिनि लवाइनि। जेके सिंध में ॿारनि सां वधंदड़ जेके ज़्यादतियूं आहिनि उनजो वॾे में वॾो सबबु इहो आहे त कातिलनि खे गिरफ़्तार नथो कयो वञे। असीं मुतालबो था कयूं हुकूमत सिंध समेत वफ़ा खां त कातिलनि खे गिरफ़्तार करे जल्द खां जल्द न सिर्फ़ु उन्हनि खे हिकिड़ी ख़तरनाक हिकिड़ी वॾे मां वॾी सज़ा ॾिनी वञे, पर उन्हनि खे अहिड़ो हशर कयो वञे त जीअं ॿारनि ते थींदड़ ज़ुल्म ते ज़ाब्तो अची सघे ऐं ॿारनि खे तहफ़ुज़ मिली सघे। सिंध में मुख़्तलिफ़ तरह सां नंढनि ॿारनि सां ज़्यादतियूं ऐं उन्हनि सां नाइंसाफ़ियूं ऐं इन खां अलावा कारोकारी वारो ज़ुल्म असां वटि एतिरो आहे जो बेइंतिहा। इन जे लाइ कॾहिं बि कंहिं बि आला अमलदारनि को एक्शन नाहे वरितो ऐं जंहिं बि नियाणी सां ज़्यादती थी थिए त उन सां इंसाफ़ कयो। कोर्टुनि खे असां अपील कंदासीं त महिरबानी करे अहिड़नि मसइलनि ते सो मोटो एक्शन वठनि
ऐं अहिड़नि मसइलनि ते नियाणियुनि जो तहफ़ुज़ कयो वञे। अॻुवाणनि मुतालबो कयो त पूरी सिंध में हर रोज़ ॿारनि सां ज़्यादतियुनि जा वाक़िया पेश अचनि था। ॿारनि जो तहफ़ुज़ रियासत जी ज़िम्मेवारी आहे। जिनसी ज़्यादतियुनि बैदि क़त्ल कयल ॿारनि जे क़ातिलनि खे जल्द गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ाऊं ॾिनियूं वञनि। कैमरामैन शहज़ाद चांडियो सां गॾु वली चांडियो, सिंध TV न्यूज़, दादू।